नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त हालाणी ڀرسان ॻोठ शाह बख़्श रिंद जे रहवासिन औरत जन्नत खातून मुड़स ऐं ॾेरनि पारां मुबीना तशद्दुद करण खिलाफ़ कंडियारो में साफ़ इन अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इंसाफ़ जी घुर कई है। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ औरत जन्नत इल्ज़ाम हणंदे चयो त मुड़स जावेद ऐं ॾेर मूंखे ग़लति कम करण जे लाइ मजबूर कंदा रहंदा आहिनि। इनकार करण ते मुड़स ऐं ॾेर मूंखे कमरे में बंदि करे तशद्दुद जो निशानो बणाए तशद्दुद सबबु हू बेहाल थी वई है। अड़े तशद्दुद बाद हू हद जे हालाणी थाणे ॾांहुं खणी वई। पुलिस मेडिकल लेटर तालका अस्पताल कंडियारो मोकिलियो। औरत दाहींदे चयो त मुड़स काफ़ी भेरा ग़लति कम लाइ मजबूर कयो। इनकार करण ते तशद्दुद कंदो हो पर हू घर न फिटाइण लाइ माठ में रही है। हाणे त मुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी वई है। हालाणी पुलिस मुंहिंजी मदद करण लाइ तयार न आहे। हिननि वस वारनि खां इंसाफ़ जी अपील कई है। मूंखे मां न पई करे सघां त उन ते मूंखे धकणी ॿ टे ॾींहं अॻ में मूंखे मारियूं। वरी उन ॾींहुं मूंखे मारियूं मूंखे कुटो ॾियण जी धमकी ॾिनऊं। मुंहिंजे भाउ खे मारण जे लाइ था चवनि। मुंहिंजो चाचो उन खे मारण जे लाइ था चवनि। चाचे जो पुटु आहे हिकिड़ो उन खे मारण लाइ जो मुड़ुस मूंखे ग़लति कम जे लाइ मजबूर करे उते मूंखे तशद्दुद करे ऐं मूंखे मारण जी लाइ धमकियूं ॾिनई त तूं ॾेरनि खे माना इजाज़त ॾे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।